जी बिल्कुलु ॾिसो कराची में जेके मातमी जुलूस मरकज़ी जुलूस जे हवाले सां सिक्योरिटी जी ॻाल्हि ॿोल कजे त हिते जेको आहे 6300 खां वधीक जेको आहे पुलिस जा जवान ऐं पुलिस जा ऑफिसर मौजूदु आहिनि पर हुन सां गॾु जेके SSU या कमांडोज़ आहिनि उन्हनि खे पिणु जेको आहे निशानेबाज़नि सां गॾु बीहारियो वियो आहे। हिन वक़्तु मुंहिंजे बैकग्राउंड में तव्हां ॾिसंदव त हीउ नौजवान जेको आहे सो निशानेबाज़ नौजवान हिते बीठो आहे। हुन सां गॾु परियां जेको आहे हिन चौकियुनि ते बि इहे निशानेबाज़ मौजूदु आहिनि। ईअं ई साॻी तरह सां इन सॼे रूट ते गुज़रगाहुनि ते तिब्बत सेंटर खां वठी जेको आहे नशर पार्क खां वठी जेको आहे सो हुसैनिया ईरान खारादर ताईं ईअं ई पुलिस जा एहलकार निशानेबाज़ मौजूदु आहिनि। उन सां गॾो गॾु इहो बि वाज़े कंदो आहे SSU कमांडोज़ जी औरत जेकी लेडीज़ आहिनि उहे पिणु जेको आहे सो मौजूदु आहिनि। तक़रीबन 1000 खां वधीक लेडीज़ जेकी औरतूं आहिनि उहे पिणु हिते जेको आहे मजलिस में मौजूदु आहिनि। रेंजर्स जा एहलकार मौजूदु आहिनि। जेको आहे ओवरऑल जेको तर्जुमान ॿुधायो आहे कराची पुलिस जी त ओवरऑल 12260 जेको पुलिस जा ऑफिसर ऐं एहलकार कराची जे 218 जेके जुलूस निकितल आहिनि उन्हनि जी जेको आहे सो बरामद थियल जुलूसनि जी निगरानी करे रहिया आहिनि। हिते हवाई निगरानी पिणु थी रही आहे। रेंजर्स जा एहलकार SSU RRF समेत जेके ॿिया कमांडोज़ टीम आहिनि उहे पिणु मौजूदु आहिनि। जॾहिं त 90 खां वधीक जेको आहे हिन गुज़रगाहुनि ते वॾे निशानेबाज़ी जेके कमांडोज़ आहिनि उहे पिणु मुक़ररु थियल आहिनि ऐं मातम कंदे या हुसैन जी सदा कंदे हिन वक़्तु जेको आहे सो उन पंहिंजे हुजूम ॾांहुं पंहिंजी मंज़िल गाॾ रवां आहिनि। पर हीउ जेको जुलूस अञा नशर पार्क ते बि तव्हां नज़र ईंदो त हीउ जेको नुमाइश चौरंगी आहे उते मौजूदु आहियूं। पर हितां खां वठी पोइ हुसैनिया ईरान खारादर ताईं हिन वक़्तु जेको तक़रीबन 12 किलोमीटरनि जो फ़ासिलो आहे पर 10 किलोमीटरनि ताईं अहिड़ी रश तव्हांखे नज़र ईंदी छाकाणि त हीउ ईस्ट ज़िलो आहे। ईस्ट खां पोइ इहो साॻिए ज़िले साउथ ताईं जेको आहे सो अहिड़ी जेको आहे सो तव्हांखे ॿिन्ही रोडनि तां पंहिंजो रश नज़र ईंदी। जेके मातमी नज़र ईंदा हिन वक़्तु जेको आहे सो उहे मातमीन ऐं मोमिन अज़ादारी कंदे पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां आहिनि। जी।